शेख ताज मोहम्मद कादरी साहब मौजूद है। सो अहां जे आवाज़ में असां ॿुधणु चाहींदासीं को कलाम। सो छा ॿुधणु चाहींदासीं? सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुनिया वारो दुनिया जा मुल्क भेटियो भल मदीने सा, हा भेटियो भल मदीने सा। दुनिया वारो दुनिया जा मुल्क भेटियो भल मदीने सा, हा भेटियो भल मदीने सा। ॾिठो जिन्ने आज़माए मट न थिया बिल्कुल मदीने सा, न थिया बिल्कुल मदीने सा। करे थोरी धरती सां चवे थो आसमां रोए, या रसूल अल्लाह करे थोरी धरती सां चवे थो आसमां रोए। ओ धरती भागवारी हाँ ठही बिल्कुल मदीने सा, ठही बिल्कुल मदीने सा। दुनिया वारो दुनिया जा मुल्क भेटियो भल मदीने सा, हा भेटियो भल मदीने सा। उन्हनि खे ऐश इशरत न दौलत जी ज़रूरत आ, न दौलत जी ज़रूरत आ। जनी जो मन हमेशा ले आगे पर चल मदीने सा, आगे पर चल मदीने सा। मदीनो आ मिठो माखिया खा जो महबूब में आ, या रसूल अल्लाह मदीनो आ मिठो माखिया खा जो महबूब उनमें आदा खादिम भूले दी रखो सदाई दिल मदीने सा, सदाई दिल मदीने सा। सदाई दिल मदीने सा, सदाई दिल मदीने सा। जॾहिं हूंदी त पोइ पंहिंजी एॾे वाघ बि वरंदी ऐं इंशाअल्लाह पाण उते हूंदासीं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं माशाअल्लाह जहिड़े सुहिणे अंदाज़ सां हिननि माशाअल्लाह नाज़ शरीफ़ पढ़ी, ईअं पियो लॻे उते वेठा आहियूं, उहे मंज़र अखियुनि जे आॾो बिल्कुलु उहे कैफ़ियतूं तरी ईंदियूं आहिनि ज़हन ते। पाण ॾिसंदा आहियूं उहा सॼी स्टोरी ॾिसंदा आहियूं त पाण मदीने में सफ़र कयूं था, पाण उते आहियूं ऐं रब करीम जी वॾी महिरबानी आहे, वॾियूं अताऊं आहिनि उते ऐं असांजूं माफ़ ख़ताऊं आहिनि उते। बिल्कुलु सही चयो। कुझु आवाज़नि में एतिरी कशिश हूंदी आहे, एतिरी अट्रैक्शन हूंदी आहे जो ईअं महसूसु थींदो आहे उनजे आवाज़ खे ॿुधी करे हेॾां जुमिलो ईंदो आहे।